काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त तावीज़ जा जादू इहो कुझु बि कोन्हे को, पर इहे आहिनि, अञा ताईं हलनि था पिया, छो जो इहे अॻे दौर खां वठी शुरू आहिनि। उन ते हिकिड़ी स्टोरी आहे, हिकिड़े कुराड़े मूंखे ॿुधाई हुई, तक़रीबन 10-15 साल अॻु में। हाणे उहो कुराड़ो त प्यालो करे हो, उन कचहरीअ मूंखे ॿुधाई पंहिंजे दौर जी ॻाल्हि। दिलि चयो त तव्हां सां बि शेयर कजे, अगरि पसंदि अचे त पोइ लाइक़ु शेयर कजो। सो 2 संगतियाणियूं हुयूं, पोइ उहे पंहिंजे मुड़ुसनि खां बेज़ार थियूं त हाणे हिननि मूं निकाह भंजराजे जा हिननि खे ख़तमु कजे। पोइ हुननि मुलनि ॾे पंध कया तावीज़नि जे लाइ। हिकिड़ी जो मुड़ुसु सफ़ा किरी पियो, बीमार थी पियो, ॾाढा इलाज हुन कराया पर ठीकु कोन पियो थिए। पोइ हुनजे माउ पीउ सोचियो त भला के मुला ॾे वञूं, वञी को किताब कढायूं त ॻाल्हि छा आहे। जॾहिं मुला ॾे जो विया हुनजा माउ पीउ, मुला किताब खोलियो, चई त तव्हां हमरा सफ़ा ख़तमु थी वियो आहे, हाणे चंदनीअ जो महिमान आहे। चई ॻाल्हि छा आहे? चई हिनखे अहिड़ा तावीज़ विधा अथनि जो हे ख़तमु थी वेंदो, पर हाणे तव्हां अगरि ख़र्चु कयो मूंखे ॾियो 2-3 हज़ार त मां तव्हां सां गॾु हलां, मां ॾिसां हली मन पहुचाड़ो कुझु थिए। हाणे माउ पीउ जी दिलि त वरी ॿी शइ आहे। मुंहिंजो ठीकु आहे, तव्हां ख़र्चु कयो, तूं असां गॾु हल। पोइ सवारी जो बंदोबस्तु करे हुनखे खणी आया। पहिरियों खणी आया, हुन चयो हलो तव्हांजे भरिसां जो क़ब्रिस्तान हलो होॾे। या क़ब्रिस्तान में उते हिकिड़ो बुत पूरियल हुयो, ॾिठो त बुत में जेके सुइयूं लॻल हुयूं उहे ख़तमु थी वियूं, सॼियूं कटिजी वियूं। चई तव्हांजो हमरा ख़तमु थी वियो, हाणे हलो तव्हां पंहिंजे घर। जॾहिं हुन घर जो वठी आया त चई कहिड़े कमरे में रहंदा आहिनि? चई हिन कमरे में रहंदा आहिनि। चई हमरा घुरायो, हिन जी खोटराई करायो। हमरा घुरायो, हुनजी खोटराई जो करायूं त हुन खां हिकिड़ी मुअल कुकड़ी निकिती, हिकिड़ी मुर्गी। चई त मुर्गी बि मरी वई हिते ॾेई, मुर्गी जी ज़बान निकितल ई ॿाहिरि कुकड़ जी, उहा बि उते मरी वई, धप करे वई, कॾी उछले। चई हाणे छा थींदो? चई हाणे कुझु न थींदो, हाणे मुंहिंजे हथ में कुझु कोन्हे, हमरा तव्हांजो ख़तमु थी वियो। हिनखे कंहिं तावीज़ विधा आहिनि, कंहिं घर जे माण्हू, जो घर जो माण्हू कमु कंदो, जो घर में हेॾी वॾी खॾ कोटरे ऐं पूरियो अथई हिनखे। मुला त हलियो वियो, कुझु न कुझु पढ़त कयईं जेको हुनखे सम्झ में आयो। पोइ राति जो हुनजे मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध। चई मां त हाणे अॼु सुभाणे जो महिमान आहे, पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजा मुलनि ॾे पंध हूंदा, मूंखे ख़बर आई आहे। तूं अगरि मूंखां एतिरी बेज़ार हुई, तूं मूंखे सिधो सिधो चई छॾी आहे त मां तुंहिंजो निकाह भञी छॾियां हा। तूं मूंसां इहो ज़ुल्म न करी आहे। मां 3-4 महीना पे मां लोड़ियो आहे, उहा मूंखे ख़बर आहे जेका मूंखे तकलीफ़ थिए पई। मुंहिंजा 3-4 ॿार आहिनि, इहे तूं यतीम करे छॾिया। ज़ाल वेठी रोए, चई न मां इहो कयो ई कोन्हे को, मूंखे तुंहिंजो वॾो ॾुखु आहे इहो। चई हाणे कूड़ वारा जेके आहिनि ढुंढकार न ॾे ऐं ॻोढ़ा न ॻाढ़, मूंखे ख़बर आहे तूं ई मूंसां कयो आहे, न त हिन कमरे में केरु अचे एतिरो खॾो खणंदो ऐं पूरींदो? तूं ई त घर में आहीं, पर तूं मूंसां इहो ज़ुल्म न करी आहे। क़यामत ते ॾींहुं मां तोखे हिसाबु वठंदो, पर हिन दौर में बि तूं लोड़ींदीअं। मुंहिंजे मुड़ुस जी आहे बददुआ थी तोखे, जो तूं मूंसां इहो कहर कयो, जेका तुंहिंजे दिलि में हुई मूंखे तूं चवीं आहे मां तोखे तलाक ॾेई छॾियां हा। तूं वञी पंहिंजो घर वसाई आहे, मां वरी पंहिंजो बिलो वञी कयां हा, पर तूं मूंसां इहो कहर न करी आहे। ॾींहं 2 खां पोइ हुनजे मुड़ुस वियो गुज़ारे। पोइ इहे ॻाल्हियूं निकितियूं, नंढनि ॿारनि जे वातूं ॻाल्हियूं निकितियूं त इहा कुकड़ असां पकिड़े हिनखे ॾिनी हुई। सो हिन चयो त जेके अंडा घणा नथी लाहे, सो मां हिनखे पढ़त कराईंदसि, पोइ घणा अंडा लाहींदी। पोइ हिकिड़े ॾींहुं हिनखे खणी वई शहर हिन कुकड़ खे, मुर्गी खे। पोइ जी ख़बर असांखे कान्हे का। इहे ॻाल्हियूं हुनजे मथां साबित थियूं। वरी कंहिं ॻाल्हि कई की असां हिनखे ॾिठोसीं क़ब्रिस्तान वेही, पोइ त सभु ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि, चवंदा आहिनि खून ऐं खथूरी लिकंदा न आहिनि। पोइ आख़िरकार वञी पेकनि वटि वेही रही, जेके हुनजा माउ पीउ हुया छोकिरे जा, उन्हनि पंहिंजी जेका औलाद हुयनि पुट जी, उहा हुननि पाण वटि झले छॾी। उन नंढनि ॿारनि जे बि दिमाग़ में इहो वेही वियो त असांजे पीउ खे असांजी माउ मारियो आहे, उन्हनि खे बि नफ़रत उन मां थी वई। पोइ वञी पेकनि वटि वेही रही। पोइ जंहिंसां बि हुनजो चकर हुयो,
उनखे चई मूंखे तूं वठि। हुन चयो त मां तोखे न वठंदुसि, छो जो तूं वटि चकर घणो आहे। इहो तावीज़ वारो हिसाबु किताबु आहे। मुलनि जी तूं मुलनि ॾे तूं वञी थी पई, सुभाणे मां तोसां सिधो न हलंदुसि, तूं मूंसां बि इहो असरु कंदीअ, मूंखे न खपी तूं। पोइ त कुझु ॾींहंनि खां पोइ हुन वहम में उहो बीमार थी पई, पर हुन ॻाल्हि कई त के 4-5 महीना खट ते पे हू बि तड़पी पे तड़पी। अहिड़ियूं हुनखे बीमारियूं थी वियूं जे पे तड़पी, यानी की हर माण्हू चयो त पंहिंजे मुड़ुस जो हिसाबु किताबु इहा अॼे थी पई। त पोइ चई तड़पी तड़पी उहा मरी वई। हाणे अॻी जान में त कहिड़ो हिसाबु थींदो उहो त अलाह थो ॼाणे। वरी जेका ॿी संगत्याणी हुई हुनजी, उनजो मुड़ुस जो बीमार थी पियो, उनजा माउ पीउ त कोन हुया। उनजी भेण हुई, वॾी भेण। उन चयो मां बि भला हिन मुला ॾे वञा, छो जो मुंहिंजी जेका भाॼाई उनजी संगत हुई हिन सां, मतां बि थी सघे थो हिकिड़ो वहम थींदो आहे इंसान खे, छो जो जेके मायूं पाण में संगत्याणी हूंदियूं त ख़बर पवंदी आहे कहिड़ियूं कहिड़ियूं लहंदियूं आहिनि। पोइ जॾहिं उहा बि वई उन मुला ॾे वञी मुला खां किताबु कढायईं। मुला चयो त तूं वारो भाउ बची वेंदो अगरि मां दुआ धाॻो ॾींदुसि। चई हो त खट ते पियो आहे, दवा दारूं, चई दवा दारूं कोन थो लॻे हुनखे। ॻाल्हि हीअं, हुन जे लाइ हिकिड़ो हुननि ॿिलो हिकिड़ो वरितो हुयो, जेको खणी हुननि क़ब्रिस्तान में पूरनि पिया। जंहिं सुवारी में उहो विया हुया, उन सुवारी वारे हिननि खे ॾिठो दफ़न कंदी। पोइ जॾहिं हिननि खे जो वरी जो मोटी जो आहे त हिननि खे वञी हुन छॾे स्टाप ते, वरी मोटी वञी हुन जेको वञी खोटाई जो कई त हुन में ॿिलो हिकिड़ो पिंजरे में वाड़ियल हुयो, हुन ॿिले खे कढी हुन आज़ादु करे छॾे ॾिनो। हुन चयो भेण हे कहिड़ो कर आहे, भेण ॿिले खे खणी अची दफ़न करे छॾियऊं हिकिड़े। इहा भलाई उन तव्हां सां कई ड्राइवर, जंहिं सुवारी में उहो आया, उन ड्राइवर जी नज़र पई, उन तव्हां सां भलाई कई। जेकर उहो ॿिलो दफ़न थी वञे हा, उते मरी वञे हा, पोइ तार हमरा खे बि ख़तरो हुयो। पर हाणे हलो क़ब्रिस्तान जेको तव्हांजे भरिसां आहे, उते ॾिसूं था हली वरी छा आहे। जॾहिं वरी हुन क़ब्रिस्तान विया, उते बि बुत पूरियल हुया, पर सुयूं जेके हुयूं ताज़ियूं, अञा कट कोन लॻी सुयुनि खे बि। वरी हुन उहो बुत कढियो, वरी को खीर वग़ैरह को घुराई, अलाए छा छा उन मदर विझी हो। पोइ अची हुन पाणी पड़त कई, को हुनजे मथां पढ़ियो, यानी की कुझु ॾींहंनि खां पोइ जो थोरो ठीकु जो थियो, ओॾीमहिल हुन पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिनी। चई तूं त निकिर मुंहिंजे घर मां, जो तूं मुंहिंजे लाइ माना इहो कमु कयो, तूं मूंखे मारण जे पोयां पई, तूं वारे संगत्याणी त पंहिंजे मुड़ुस खे मारियो, तूं वरी मूंखे बि मारी। तोखे बि अगरि तलाक जी ज़रूरत हुई त मूंखे ॿुधाईं, मां तोखे तलाक ॾियां हा। त हुन चई हाणे मां तोखे तलाक, तूं हाणे आज़ादु थी वञी पंहिंजी मर्ज़ी ते को वञी मुड़ुसु कर। उनखे उन चई तलाक ॾिनी, उहो चई बची वियो। दोस्तो, माण्हू चवंदा तावीज़ या जादू उन्हनि में कुझु कोन्हे, या ईअं ई ॻाल्हियूं माण्हुनि जूं। इहे तावीज़ जादू असुल खां वठी आहिनि, ऐं किताबनि में इन्हनि जो ज़िक्र आहे। हाणे जॾहिं नजमी जॾहिं फ़रौन घुराया हुया, उन्हनि खे चयईं तव्हां मूंखे साल जो हाल अहिवालु ॾियो। त पोइ उन्हनि ॿुधायो त हिकु जेको त जवान हिकिड़ो ईंदो, जेको तुंहिंजो आम्हूं साम्हूं तोसां टकर कंदो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे नाले हुन ॿुधायो हुयुसि। पोइ हुन जेके ॿार माराया कोराया, वरी पोइ नजमियुनि खां पुछा कई त वरी नजमियुनि ॿुधायो त उहो अची वियो आहे हिन दुनिया में, यानी की नजमी असुल खां वठी हुया। वरी जादू जी ॻाल्हि कयूं था, हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां बि जादूगर घुराया हुया। हुन जेको जादूगरनि हुन सां मुक़ाबिलो कयो हुयो, जेके नांग जादू जे ज़रिए हुननि पैदा कया हुया, यानी की इहे असुल खां वठी आहिनि। इहो आहे त वॾो गुनाह तावीज़ करणु, इहो त वॾो गुनाह जेके हराम तावीज़ कनि था, कंहिंखे मार, कंहिंजी मुर्सी बदिराइनि था, कंहिंजा निकाह टोड़ाइनि था। इहो आहे त वॾो गुनाह आहे, इहो त काफ़रनि वारो कमु आहे। इहे त यानी काफ़र ई आहिनि जेके अहिड़ा कम कनि था। हिकिड़ो मुला मुंहिंजो दोस्त हुयो, उहो बि हाणे हिन दुनिया में न आहे रहियो, उनखे बि 4-5 साल थी विया वियो प्यालो करे। उहो चए पियो त असां तावीज़ मां कंदो आहियां, पर अहिड़ा न आहियां कंदो। मां मुर्सी खोलींदो आहियां, ॿधंदो न आहियां, मां माण्हू मारींदो न आहियां, बचाईंदो आहियां, यानी हुन जूं ॻाल्हियूं। पर उहो कीअं न कंदो हूंदो। पर उहो मां पाण उन जी हालत ॾिठी, जॾहिं आख़िर में सफ़ा यानी की दरपदर हुनखे औलाद बि कोन थी। हिकिड़ी धीउ हुयसि, उहा बि ॾिनई, उहा बि सूरनि में। मां चयो हिते तावीज़ नथो करी पंहिंजी धीउ जे लाइ,
चई मुंहिंजा तावीज़ हिते न लॻंदा हाणे। उहा बि हुनजी उहा बि दर बदर सूरनि में सफ़ा, पाण बि आख़िर में सफ़ा सूरनि में बीमार थी पियो हिकु जाइ ते पियो, हुन वटि उहो रुपयो कोन हो जो इलाजु कराए हा। हूअं त माण्हुनि खां 20-20, 30-30 हज़ार वठंदो हो, यानी की तावीज़नि जा। हुनजी आख़िरत अहिड़ी अचे ख़राबु थी जो माण्हू हुन खां बेज़ार थी विया। त दोस्तो इहे जेके बि हराम जा तावीज़ माण्हू कनि था, इहो को चङो कमु कोन्हे को कंहिंखे मारे छॾिजे। तो ॻाल्हि करे पियो हिकिड़ो हमरा अचे, हिकिड़े हमरा वियो तावीज़ जे लाइ, त चई मूंखे माण्हू हिकिड़ो मारणो आहे, तावीज़ करे ॾे, चई ₹1 रुपया थींदी हुनजो। हाणे 1 लख वठी अगरि को माण्हू मारे थो, लख घणा ॾींहं हुनजो हलंदो, हिकु बेगुनाह माण्हू खे जो उहो मारे थो तावीज़ जे वसीले। सो काफ़ी माण्हू अहिड़ा ई आहिनि मुला जेके तावीज़ करे माण्हुनि खे मारनि था। इहो सुठो कमु कोन्हे को। अगरि तव्हां तावीज़ कयो था त प्यार मोहबत, ज़ाल मुड़ुस पाण प्यार मोहबत कनि, अहिड़ा तावीज़ कयो। या अहिड़ा तावीज़ कयो कंहिंजो घर फिटी वञे, कंहिंजा निकाह टुटी वञनि, इहो त हिकिड़ो संसदो गुनाह आहे। या कंहिंखे मारियो, इहो बि हिकिड़ो संसदो गुनाह आहे। पर उनजो हिसाबु किताबु असां उन्हनि सभिनि मुलनि जा ॾिठा, तक़रीबन मां बि 4-5 मुलनि जा मां इहे ॾिठा नशर, जेके अहिड़ी मौत मुआ जो को बि ईअं न मरे। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी, अगरि कंहिं बि मुला जी का दिलि आज़ारी थिए उन लाइ असां माफ़ी था वठूं। पर मां उहा ई ॻाल्हि ॿुधाई जेका मूंखे कुराड़े ॿुधाई, पोइ उनजे दौर जी का इहा हक़ीक़त हुई जेका हुन मूंखे ॿुधाई। अॼु मूंखे यादगिरी हुनजो आयो त वरी मां चयो तव्हां सां बि शेयर कयां, तव्हां बि ॿुधो। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु वालेकुम।